ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। काज़ी अहमद भरसां ॻोठ हाशिम राहूमा 8 महीना अॻु मुबैना अगवा थियल नारी बाज़ियाब न थी सघी। मुग़वी नारी सना राहू जे वारसनि पारां 11हें ॾींहुं बि थाणे जे मेन गेट आॾो एहतिजाज जारी आहे। सना राहू खे बाज़ियाब कराए अगवा कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वञे, एहतिजाज कंदड़नि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। काज़ी अहमद भरसां ॻोठ हाशिम राहूमा 8 महीना अॻु मुबैना अगवा थियल नारी बाज़ियाब न थी सघी। मुग़वी नारी सना राहू जे वारसनि पारां 11हें ॾींहुं बि थाणे जे मेन गेट आॾो एहतिजाज जारी आहे। सना राहू खे बाज़ियाब कराए अगवा कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वञे, एहतिजाज कंदड़नि जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। काज़ी अहमद भरसां ॻोठ हाशिम राहूमा 8 महीना अॻु मुबैना अगवा थियल नारी बाज़ियाब न थी सघी आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं काज़ी अहमद मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ग़ुलाम हैदर बालादी खां। जी ग़ुलाम हैदर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, काज़ी अहमद जे ॻोठ हाशिम राहू मां 8 महीना अॻु अगवा थियल सना राहू बाज़ियाब नाहे थी सघी। मुग़वी औरत जे वारसनि पारां अॼु 11हें ॾींहुं बि पुलिस थाणे जे मेन गेट आॾो एहतिजाजी कैंप क़ाइमु करे एहतिजाज जारी रखियो। उन दौरान नारी सना राहू जे वारसनि औरतनि सूं राहू हथ में कलाम पाग खणी पेर उघाड़ा करे निठ उस में रोड ते बीह सख़्तु एहतिजाज कयो। उन हवाले सां वारसनि सूं राहू अमजद राहू ऐं ॿिनि दाईंदे चयो त इंसाफ़ जे हासिलात ऐं नारी सना राहू जी बाज़ियाबी जे लाइ मुसलसल 11 ॾींहंनि खां सरापा एहतिजाज बणियल आहियूं। इंसाफ़ त नाहे मिलियो। गुज़िरियल राति एहतिजाजी कैंप ते लॻल शामियाना कनातूं के नामालूम माण्हू चोरी करे खणी विया आहिनि। इंसान जे हलंदड़ एहतिजाज तहरीक के नाकाम बनाइण लाइ अहिड़ियूं हरकिरियल हरकतूं कयूं पियूं आहिनि। पुलिस थाणे जे मुख्य गेट आॾो कैंप तां थियल चोरी या शामियाना लाइ गुम करण वारे अमल मज़म्मत जोॻो आहे। हिननि मुतालबो कंदे घुर कई आहे त हर सूरत में एहतिजाज जारी रहंदो, भले कहिड़ा बि नतीजा निकिरनि। IG सिंध पुलिस सिंध घरू खाते मामलनि जो नोटिस वठी असांजो मामिलो हल कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी ग़ुलाम हैदर अपडेट करण जे लाइ।